नुसरत फिरोज में जो क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार कार जी टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। नवाज़ सां वधीक अपडेट वठूं था महबूब कलोड़ो खां। महबूब, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, क़ौमी शाहरा ते करीमाबाद जेको आहे स्टाफ सर्बो आहे उते ही वाक़ियो पेश आयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ उस्मान मांगड़ो जो रहवासी नौजवान लाल बख्श उर्फ लालन मांगड़ो सकरन खां नौशरफ वापसि अची रहियो हो त तेज़ रफ़्तार कार जेको आहे मोटरसाइकिल खे टकर हयो, जंहिंजे नतीजे में उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे PMC नवाबशाह जेको आहे पहुचायो वियो, पर संदसि गमज़ीअ जो बि हालत हुजण करे खेसि कराची रेफर कयो, जेको जंहिं ज़ख़्मनि जा जेको आहे सूर नसण ते उहो दणीअ हवाले करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कार ड्राइवर जेको आहे कार समेत मौक़े तां फ़रार थी वियो आहे। नौजवान जेको आहे पोरियत लाल बख्श जो जेको आहे लाश अबाणे ॻोठ पुराम अची वियो आहे। वाक़िए जो अञा ताईं को बि केस दाख़िल न आहे थी सघियो। जी महबूब, अवां जी महिरबानी।